ही केड़ो आयो है? ओ कमीदा कमीदा हो वे रमो आबा आबा हलिया 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 घर में हलिया केर भी कोने आदा। ए अच्छा हाँ आबा हलिया हाणे। ए कमीदा अस्सलाम वालेकुम। ए वालेकुम अस्सलाम आदा, केड़ा हाल ने? खैर है, खुश है? ए अल्लाह जो शुक्र है। ए खमीदा हाँ ए अज मुझे ना धगी डूबी कोन। हाँ ए खीर देना ही कोन। हाँ मुझे अज वञो तो खमी से वञो तो खीर ही लपका अची जा। तुम्हारी अल्लाह धगी डूबी अल्लाह कोन। ए कुछ भी कोने हींअर ॿुधे। ए हींअर पावड़ा माल दा वियोसि हुन सां फेरो कयमि। ए ज़मीन खे पाणी बाणी ॾिनो हुअमि। ॿुधे ही अची वेठो आहियां। ॿियो अच्छा माना खीर कोने न बा किथे आहे? खयो भला खीर जे कोने तो उनखे खणी छॾ। भला हिकिड़ी तोखे ॿी ॻाल्हि ॿुधायां। बा हिकिड़ी कोने 10 ॿुधाए, को मसलो ई कोन्हे आता। पाण ॾिस बहारी जा माण्हू आहियूं, पाण ॾिस छोकिरियूं पढ़ायूं कोन्हे स्कूल। तुंहिंजी निंगरी आऊं ॾिसो न रोज़ इहे किताब अथनि में, इहे रोज़ भॻी वञे स्कूल, रोज़ भॻी वञे। पंहिंजी ॾिस बिरादर में सॼे पाड़े में इहो रवाज ई कोन्हे। ऐं खमीज़ा तूं इहो छोकिरी स्कूल खां बंदि कर। हरू भरू सॼे ॻोठ में तूं बदनामी कराईं। पाण में इहो रवाज आहे न्याणियूं पढ़ाइण। पाण छोकिरियूं कॾहिं स्कूल पढ़ायूं? पुट हुजे हा तो तूं पढ़ाई। ए आबा ॻाल्हि ॿुध, अॼुकल्ह जा बचा जेका आहिनि मञनि किथे था। पर जेकॾहिं तूं चईं थो त पोइ अलाह ख़ैर कंदो, आऊं हुनखे अॼु चाहियां थो। बाक़ी जेकॾहिं मुंहिंजो चवणु कंदी न त सही आहे, जे न चवणु कई न त अबा इनशाला तूं ॾिसजे छोकिरी मुआरियो गांठो थो भञा। तुंहिंजी धीउ आहे, तुंहिंजो चवणु कोन कंदी छो कोन चवणु कंदी? आऊं वञा थो पर इन हमारी ॻाल्हि ते अमल कजे, थोरो बंदि कर स्कूल खां। हा हा ठीकु आहे। खीर बि कोन मिलियो। वाह ॻाल्हि त सची करे वियो, पर मुंहिंजी छोकिरी खे बि अचण ॾी न, पोइ ॾिसां थो। हाय इहे सच थो, असांजे वॾनि असांखे बि कोन पढ़ायो। छोकिरी मुंहिंजी वरी पढ़ण वञे, मुनासिब नथो लॻे। बा सचो ईअं सचो। हाणे ॻोठाणा बि आस्ते आस्ते मूंखे पिया चवनि अचण ॾे। ए अम्मा अम्मा हेॾा 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 अच, हेॾा हेॾा अच। हा तूं हेॾा अच अम्मा। वे 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 अम्मा वे। अम्मा ॻाल्हि ॿुधी थी, हे पंहिंजा जेका ॻोठाणा जेका माण्हू आहिनि न, हे अधी हिननि मूंखे मथे में सूर विझी छॾियो आहे। हे चवंदा पंहिंजे के ओड़े पाड़े जी का छोकिरी कॾहिं बि पढ़ी न आहे, ऐं तोखे आऊं पढ़ायां पियो। हे अॼु बि मुंहिंजी बेइज़ती करे हींअर पियो वञे ई। हे मुंहिंजी अम्मा तोखे ॻाल्हि ॿुधायां, महिरबानी करे वरी पढ़ण जे न, पढ़ण जे कॾहिं वेंदीअ त पोइ सुठो कोन थींदो अम्मा, सुठो कोन थींदो। जे हाणे जेकॾहिं तो स्कूल जो नालो मुंहिंजे मुंहं ते वरितो न त मुंहिंजी अम्मा मुंहिंजी मां गंदणी ठही आई। जेकॾहिं तोखे मूं छॾियो आहे ना बाबा ना, आऊं स्कूल वेंदीसि, ॻोठ वारनि खे छॾे ॾे। तूं त इन जहिड़ो ना थी। जॾहिं तोखे मूं चयो न त पढ़ाई ख़तम त ख़तम, वरी साम्हूं बीठी थी। हिन खां पोइ पुट थी न, हा पुट थी वा। ई छा पियो चए बाबा? मर्द ऐं औरत त बनाइण अलाए हथ में आहे। मूंखे अलाह न्याणी बनायो आहे, इन में मुंहिंजो कहिड़ो ॾोह। ऐं न्याणी त रहमती बरसात वांगुरु हूंदी आहे, जंहिंजी मौजूदगी हर घर खे जन्नत बनाए छॾींदी आहे। ऐं हुनजी खिल में जन्नत जी खुशबू हूंदी आहे, ऐं हुनजी ॿोली में मोहबत जी मिठास, ऐं हुन मासूम अखियुनि में ख़ुदा वांगुरु नज़र अचे थी। साम्हूं ॾिस कीअं थी थिए, हा न्याणी जी अखियुनि में ख़ुदावंदी न, पर रद पचा वारो चुल्हो हूंदो आहे, चुल्हो।
अरे भाई सॼी ज़िंदगी अव्हां खे रद पचा करणी आहे। हा ऐं ॿुध इहो ई पुट जो कमु आहे। हा बाक़ी इहो पढ़णु छॾे ॾे, जेकॾहिं न त कंद बणी छॾींदोसि ने। हा बाक़ी खाली लायो हा बाक़ी जे ईअं तोखे छॾे डारियो न त मुंहिंजी मां गंदणी अथई ईअं गंदणी। हा छा बाबा असां न्याणियूं घर जा चुल्हा संभालण लाइ पैदा थी आहियूं? छा न्याणियुनि ते पढ़ण हक़ न आहे? ऐं बाबा इहा उमिरि मुंहिंजी लिखण ऐं पढ़ण जी आहे, चुल्हो संभालण जी न आहे। नई उमिरि में तूं मूंखे तइलीम खां महरूम करे मूं न्याणी सां ज़ुल्म करी। न्याणी सां ज़ुल्म करण ऐं इंसानियत धक आहे। हाणे घणो थियो घणो पीउ खे वेठी सम्झाई घणी ॿुआरो वञी वठाण साफ़ कर वठाण असांखे वेठी सम्झाए। बाबा जिन हथनि में पेनूं ऐं किताब हुजण खपनि उन ई हथनि सां तूं मूंखे नाले जो वठाण पे साफ़ करे। हा मां हा जेकॾहिं इहा ॻाल्हि हुई न त पुट पैदा थिए मां पुट धीअड़ी छो ते थई हा वरी वेठी ॻाल्हाई। अरे बाबा न्याणी त अल्लाह जी रहमत आहे ऐं न्याणी इज़त ऐं शान आहे, रब जी ख़ासि सत्ता आहे। उन ई ते ज़ुल्म करण इंसानियत जो धक आहे ऐं मुआशरे जी बुनियाद आहे। ऐं ही समाज तॾहिं सुठो बणिजी सघे थो जॾहिं असां जहिड़ियूं न्याणियूं महफ़ूज़ आज़ाद ऐं खुशहाल हुजनि। ऐं असां न्याणियुनि खे इज़त ॾियो ऐं असांजी हिफ़ाज़त कयो ऐं न्याणी सां थींदड़ ज़ुल्म जे खिलाफ़ आवाज़ उथारियो। ऐं छो त न्याणियुनि सां ज़ुल्म करण इंसानियत ते ज़ुल्म करण जे बराबरि आहे। ऐं असांजा मासूम चेहरा जेका प्यार जा हक़दार आहिनि उनखे छो था अज़ियतनि जो निशानो बनायो? तव्हां कहिड़े क़िस्म जा इंसान आहियो न्याणी ते ज़ुल्म करियो था? तव्हांखे नथो लॻे हर न्याणी फातिमा ऐं हर न्याणी ज़ैनब आहे जिन सां ज़ुल्म करण ख़ुदा सां जंग करण जे बराबरि आहे? अम्मा इहे ॻाल्हियूं करे तो मुंहिंजियूं अखियूं खोले छॾियो अथई। अम्मा हे सुभाणे करा वठी आऊं तोखे पंहिंजे हथनि सां स्कूल छॾे ईंदुसि। अम्मा सच थी चए अम्मा सच थी चए असांजा वॾा कोन पढ़िया असांखे कहिड़ी ख़बर आहे? न अम्मा न आऊं तोखे पंहिंजे हथनि सां छॾे ईंदुसि। मूंखे माफ़ कर अम्मा, तोखे जो कुझु मूं चयो आहे हिन ॻोठ वारनि जे चवण ते अड़े मूं तोखे अलाए छा पे चयो। अम्मा अदी मूंखे माफ़ कर ऐं तोखे आऊं छॾे ईंदुसि। अम्मा तोखे छॾे ईंदुसि स्कूल में।